नाज़रीन, क्रिकेट के हवाले से अपडेट कंदासीं। मुल्तान सुल्तान्स के वॾो धकु रसियो आहे। फास्ट बॉलर शाहनवाज़ दहाणी इंजरी सबबि PSL मां ॿाहिरि थी वियो। बिल्कुल नाज़रीन, आंगुर में फ्रैक्चर सबबि शाहनवाज़ दहाणी टीम मां ॿाहिरि थी वियो। संदसि जाइ ते मोहम्मद इलियास खे शामिल कयो वियो आहे। ब्रेक न्यूज़ में कंदासीं। कराची खां मुल्तान सुल्तान्स के वॾो धकु रसियो आहे। फास्ट बॉलर शाहनवाज़ दहाणी इंजरी सबबि PSL मां ॿाहिरि थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया, आंगुर में फ्रैक्चर सबबि शाहनवाज़ दहाणी टीम मां ॿाहिरि थी वियो। संदसि जाइ ते मोहम्मद इलियास खे शामिल कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया, मुल्तान सुल्तान्स के वॾो धकु रसियो आहे। फास्ट बॉलर शाहनवाज़ दहाणी इंजरी सबबि PSL मां ॿाहिरि थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ में कंदासीं। कराची खां मुल्तान सुल्तान्स के वॾो धकु रसियो आहे। फास्ट बॉलर शाहनवाज़ दहाणी इंजरी सबबि PSL मां ॿाहिरि थी वियो। आंगुर में फ्रैक्चर सबबि शाहनवाज़ दहाणी टीम मां ॿाहिरि थी वियो। संदसि जाइ ते मोहम्मद इलियास खे शामिल कयो वियो आहे। मुल्तान सुल्तान्स के वॾो धकु रसियो आहे। फास्ट बॉलर शाहनवाज़ दहाणी इंजरी सबबि PSL मां ॿाहिरि थी वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, छा तफ़सील आहिनि? जी ज़ुबैर, मुल्तान सुल्तान जी जेकी टीम आहे, पाकिस्तान सुपर लीग जे 8हें एडिशन जी शुरूआति में खेनि तमामु वॾो हिकु दशको लॻो आहे। मुल्तान सुल्तान टीम जी नुमाइंदगी कंदड़ लाड़काणे वासी फास्ट बॉलर शाहनवाज़ दहाणी इंजरी जो शिकार थी वियो आहे ऐं खेसि आंगुर में फ्रैक्चर थियो आहे, जंहिं सबबि खेसि टूर्नामेंट खां ॿाहिरि कयो वियो आहे। मुंहिंजी ज़ाती ॻाल्हि ॿोल बि उन हवाले सां उन सां थी आहे। उन शइ खे तस्दीक कई अथव की हू इंजरी जो शिकार थी वियो आहे, जंहिं सबबि हाणे फ़ैसिलो जेको आहे उहो टीम मैनेजमेंट खे करिणो आहे त एक्सरे कराइण खां पोइ छा थो कयो वञे। टीम मैनेजमेंट जेको चयो आहे त उनखे आंगुर में फ्रैक्चर थियो आहे, जंहिं सबबि हाणे हू ईंदड़ मैचिस में मुल्तान सुल्तान जी रहियल जेके मैचिस आहिनि उन लाइ दस्तियाब न हूंदो। मुल्तान सुल्तान जेकी टीम मैनेजमेंट आहे उन हाणे शाहनवाज़ दहाणी जी जाइ ते मोहम्मद इलियास खे मुतबादिल रांदीगर तौरु शामिल करण जी दरख़्वास्त करे छॾी आहे। पाकिस्तान सुपर लीग जी टेक्निकल कमेटी जी मंज़ूरीअ बाद हाणे मोहम्मद इलियास खे स्क्वाड में शामिल कयो वेंदो। तमामु बुरी ख़बर मुल्तान सुल्तान लाइ, न सिर्फ़ु उन लाइ पर सिंध वासियुनि लाइ, लाड़काणे वासियुनि लाइ त लाड़काणे वासी नौजवान फास्ट बॉलर जेको 2 साल पहिरियों पाकिस्तान सुपर लीग जो बेस्ट बॉलर थियो शाहनवाज़ दहाणी, उहो इंजरी सबबि हाणे PSL जी ईंदड़ मैचिस मां ॿाहिरि थी वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुजाहिद सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।